नाज़रीन, मीरपुर बुलडो ऐं भरपासे में केतिरनि स्कूलनि खे ताला लॻल आहिनि, जंहिं करे ॿारनि जी तालीम तबाह थी रही आहे। रिपोर्ट करे रहियो आहे केसर टामरी। मीरपुर बुलडो जे आसपास वारे इलाइक़नि में तक़रीबन स्कूल बंदि पियल आहिनि। यूसी राजापुर में तक़रीबन 80 जे लॻभॻि स्कूल आहिनि, पर अक्सर करे हिते स्कूलनि खे ताला आहिनि। 40 जे लॻभॻि स्कूल बंदि पियल आहिनि, या वरी हिते को उस्ताद कोन थो अचे, जंहिंमें जाड़ावा ॻोठ लाल भट्टी, ॻोठ अलीशेर जाफ़री, सदोरो बुलडो, सलेमान पंपल ॻोठ केसर पंपल ऐं केतिरा ई ॿिया स्कूल बंदि पियल आहिनि। जेके स्कूल ओपन आहिनि उनमें बि खोड़ सारा इशूज़ आहिनि कि स्कूल ज़बून हाल लॻा पिया आहिनि, कंहिंजी रोज़ छत जा चापुड़ किरनि था पिया, कंहिंमें फर्नीचर कोन्हे को, कंहिंमें बिजली जो मसलो आहे, पाणी जो मसलो आहे। वधीक हितां जे उस्तादनि ऐं शागिर्दनि सां ॻाल्हाईंदासीं, उन्हनि जो छा चवणु आहे। असांजे हिन स्कूल खमीसो बंबल खे चौदीवारी जी ज़रूरत आहे, ऐं उन खां अलावा 2 कमरा डैमेज आहिनि जेके डेंजर्स आहिनि। गवर्नमेंट सिंध खां उन जे आला अमलदारनि खां जेके बि असांजी तालके जा आहिनि, ऑफिसर्स आहिनि, असांखे फर्नीचर बि ॾिनो वञे ऐं दरियूं आहिनि टुटा पिया आहिनि त उन्हनि जो बचाव बि थी सघे। स्कूल खे सुधारियो, रंग करायो, कुर्सियूं वणाइजो, ऐं टेबल आहिनि, हे पखा आहिनि, बिजली आहे। इहो महिरबानी कयो, असांजे बचनि ते रहम कयो। बेंच आहे, न साईं कुर्सी आहे, न को वेहण जी का जाइ आहे, न को मिठो पाणी आहे। उहो 2 बेलनि को भराए ईंदा आहियूं पाणी साईं, तॾहिं वञी बचड़ा पींदा आहिनि पाणी। छा कयूं भला? महिरबानी करे इहो असांजा मुतालबा मञींदा। ॻोठ गुजे टामरी में नओं स्कूल ॾेई करे इन्हनि वालदेन जी मायूसी खे ख़तमु कनि ऐं ॻोठ जे ॿारनि खे सहूलियत ॾियनि। फर्नीचर बि न आहे, उनखां अलावा ॿी काई बि सहूलियत न आहे, न का बाउंड्री आहे, कुझु बि न आहे। असांजो स्कूल पुराणो थी वियो आहे, छतनि ऐं भितियुनि खे ॾाढा अची विया आहिनि, असांखे नओं स्कूल ठाराए ॾियो। हितां जे मुख़्तलिफ़ स्कूलनि जे उस्तादनि ऐं शागिर्दनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। इन्हनि जो चवण आहे त स्कूल ज़बून नाली सबबि ॿारड़ा वण हेठां तालीम हासिल करण ते मजबूर आहिनि। फर्नीचर जी खोट ऐं ॿियूं सहूलियतूं न हुजण करे ॿारड़ा तालीम खां महरूम थी रहिया आहिनि। इन्हनि हुकूमत खां ऐं वज़ीर तालीम सिंध खां अपील कई आहे त स्कूल जी नई बिल्डिंग ऐं ॿियो सामान ॾेई करे ॿारनि जी तालीम खे बचायो वञे। कैमरामैन रफ़ीक टावरी सां गॾु केसर टावरी, आवाज़ टीवी, मीरपुर बुलडो।